अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल चार जेडीओ न्यूज़ मां आहियां वज़ीर हुनर। ख़बर शामिल कई था नावली मोहम्मद मां चार जेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर जावेद रिंदई। नावली मोहम्मद लुंड की शाख में हथरादू पानी खोट खिलाफ आबादगारन जो एहतजाजी मुजाहिरो। खबर मूजिब नावली मोहम्मद बरसा लुंड की माइनर में हथरादू पानी खोट खिलाफ आबादगारन वाजिद राहू, रज़ा मोहम्मद राहू, मोहम्मद रमज़ान राहू, चेयरमैन अमजद रिंद, अयाज लाशारी, इमाम अली राहू ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब नावली मोहम्मद अॻियां धरणो आयो ऐं मीडिया ॾो दाईंदे आबादगारन चयो त आपाशी कामोरा आॾो करण एवज़ लुंड की माइनर जे पुछड़ीअ जो पाणी काफ़ी सालनि खां मुंड जे बासर ज़मींदारनि खे खपाए रहिया आहिनि, जंहिं करे हज़ारी एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। सुप्रीम कोर्ट हुकूमत लुंड की माइनर जे पुछड़ीअ में पाणी पहुचाइण लाइ सपोर्ट चैनल क़ाइमु कवर तामीर कई हुई, पर आपाशी कामोरनि शाख में गैर क़ानूनी धिका नूलियूं हणी बा असरनि ज़मींदारनि जूं ज़मीनूं आबाद करे रहिया आहिनि, जंहिं करे हज़ारी एकड़ ज़मीन बंजर बणियल आहे। आबादगार फाका कशीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। आबादगारनि बस वारनि खां मुतालबो कयो त साणनि इंसाफ़ कयो वञे ऐं संदन हक़ जो पाणी ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।